ही वठो बाबा साईं, तव्हांजो जोड़ियल मनसूबो नाकाम थी चुको आहे। फिरोज, ये केड़ी हरकत आहे? हाँ बाबा साईं हाँ, अॼु मां बिल्कुलु होश में आहियां। ही ॿाराणी रांदि तव्हां शुरू कई आहे ऐं इनखे ख़तमु मां कंदुसि। फिरोज, ये तूं छा थो ॻाल्हाईं? मूं कॾहिं इहो सोचियो बि न हुयो त तूं एतिरो बदतमीज़ थी वेंदे ऐं पंहिंजे पीउ जे साम्हूं ईअं ॻाल्हाईंदे। तूं हिकु टके जी छोरी जे करे मूंसां बदतमीज़ी थो करीं। टके जी छोरी? न बाबा न, हुनजो नालो राबेल आहे ऐं मां हुन सां बेइंतहा मोहबत कंदो आहियां। ये गुनाह आहे, मुंहिंजे साम्हूं इहो वॾो हिकिड़ो गुनाह आहे। किथे तूं, किथे हू हिकु टके जे हारी जी छोरी। बाबा साईं खामोश! अॼु ताईं दुश्मन बि मुंहिंजे साम्हूं ईअं न ॻाल्हायो जीअं तूं थो ॻाल्हाईं। तूं हिकु टके जी छोरी जे करे पंहिंजे पीउ जी बेइज़ती थो करीं। बसि बाबा साईं बसि, तव्हां खां जेको थियो तव्हां कयो ऐं अॼु वाज़े थी वियो त तव्हांखे पंहिंजो पुटु फिरोज़ केतिरो प्यारो आहे। फिरोज, तूं छा सम्झी थो त तूं मूंखे प्यारो नहीं? तूं मुंहिंजी सॼी मिल्कियत जो अकेलो वारिस आहीं। छा थो वठि नाहीं? सभु कुझु छा थो वठि? गाॾियूं, बंगला, ज़मीनूं। तूं बादशाहनि वारी ज़िंदगी थो गुज़ारीं। फिरोज, अञा तोखे ॿियो छा घुर्जे? बाबा साईं मूंखे राबेल कर दे। मां राबेल खां सवा ज़िंदा नथो रही सघां बाबा, नथो रही सघां। फिरोज खान, तूं अची मूंखे अहिड़े मोड़ ते बीहारियो आहे न मां अॻिते वञी सघां थो ऐं न वरी पोइते। तूं मूंखे प्यारो आहीं। मां तुंहिंजी अखियुनि में लुढ़क नथो ॾिसी सघां। बाबा साईं मूंखे हर क़ीमत में राबेल घुर्जे ऐं मां हुन खां सवा ज़िंदा नथो रही सघां। फिरोज, तूं छा सम्झी थो त ख़मीसो रिश्ते लाइ राज़ी थींदो? बाबा साईं नामुमकिन कुझु बि न आहे हूंदो। अवां मुंहिंजे लाइ थोरी कोशिशि त करे ॾिसो। केतिरी बि कोशिशि कजे पर हू राज़ी कोन थींदो, छो त उनखे ख़बर आहे त उनजे तूं भाटे जो कातिल आहीं। काश जेकॾहिं इहो सभु कुझु करण खां पहिरियां हिकिड़ो भेरो तूं सोची हा त अॼु तूं ईअं परेशान न हुजी हा। तुंहिंजे इन्हनि कमनि जे करे इन ॻोठ, इन दर जा माण्हू मूंखां नफ़रत न कनि हा। सिर्फ़ु तुंहिंजे इन्हनि बुरनि कमनि जे करे सॼी दुनिया मूंखां बि नफ़रत करे थी। वरी बि मां कोशिशि कंदुसि। मां तुंहिंजी अखियुनि में लुढ़क नथो ॾिसी सघां। मां कोशिशि कंदुसि। हेलो सूबेदार, मां बावल खान पे ॻाल्हायां। हुकुम कयो बावल खान, कीअं फोन कयो अथव? छो सूबेदार साहब एतिरो जल्दी विसारे वेठो आहीं छा? ॿ ॾींहं पहिरियां पंहिंजे पुट जे क़त्ल जो केस आउं दाख़िल करायो हो। ॾियो ख़बर हुन केस जो छा थियो? बावल खान, तव्हां केस नामालूम माण्हुनि मथां दाख़िल करायो आहे। इन करे मां कंहिंखे बि गिरफ़्तार न आहियां करे सघियो। जीअं ई मूंखे कातिलनि जी ख़बर पवंदी मां गिरफ़्तार करे वठंदुसि। जेकॾहिं FIR में नाला वाज़े हुजनि हा त कातिल कॾो का गिरफ़्तार थियल हुजनि हा। सालार साहब, कातिल ज़ाहिर थी चुका आहिनि। छा कातिल जी ख़बर पइजी वई आहे? जल्दी ॿुधायो त कातिल केरु आहिनि? त पोइ कातिल जा नाला लिखो साहब। मुख्य जवाबदार अथई शामिर खान ऐं उनजो पुटु फिरोज़ खान, जेके मुंहिंजे पुट खे मुंहिंजे ॻोठ अची क़त्ल करे विया, जेको पंहिंजी ज़मीन ते बीठल हो। बावल खान, इहो तव्हां छा था चओ? शामिर खान तव्हांजे पुट जो कातिल नथो थी सघे, छो त हू हिन इलाइक़े जो शरीफ़ माण्हू आहे ऐं हिकु सियासी लीडर पिणु आहे। इन जो मतिलबु त मां कूड़ थो ॻाल्हायां? मूं ईअं त कोन चयो बावल खान। मुंहिंजो मतिलबु त तव्हां कुझु सोचे ॿुधायो। जेकॾहिं अव्हां वटि के शाहिद आहिनि त उहे पेश कयो।
बाक़ी ईअं बिना सबूतनि जे मां शामिर खान खे हथ नथो विझी सघां। ऐं बावल खान, ॿी ॻाल्हि त मां हिन तरह जे बदनाम ॾोयारी मजू जे टोले ते हमिलो कयो आहे ऐं समूरो टोलो पुलिस सां मुक़ाबले में मारिजी वियो आहे। थी सघे थो तव्हांजे पुट जो क़ातिल मजू हुजे, छो त काफ़ी वक़्त पहिरियों तव्हांजे ॻोठ मथां मजू हमिलो कयो हो। इहा मजू जी ग़लति फहमी हुई सूबेदार साहब। बाक़ी मुंहिंजे पुट जा क़ातिल शामिर वारा ई आहिनि। जेकॾहिं 2 ॾींहं जे अंदरि मुंहिंजे पुट जे क़ातिलनि खे तव्हां गिरफ़्तार न कयो त पोइ मां पंहिंजे पुट जे प्लान करण लाइ शामिर जे ॻोठ ते हमिलो कंदुसि। त पोइ जेको बि नुक़सानु थियो उनजो ज़िम्मेवार तूं पाण थींदो। अदी का ख़बर अथी त बाबा काॾे वियो आहे? न द ख़बर नाहे त बाबा आखिर वियो काॾे आ। पहिरियां त निकिरंदो हुयो, ॿुधाए निकिरंदो हुयो त मां काॾे तो वञा, कहिड़े टाइम घर ईंदुसि। अदी भला इहो ॿुधाए त बाबा कहिड़े टाइम निकितो आहे? सुबुह जो सवेर अदा, जहिड़े टाइम तव्हांखे चयो हुई त बनी ता चकर हणी अच। तूं बनी ते निकिरी वएं त बाबा चयो मूंखे मानी तयार कर। मां मानी खणी बनी ते वञा थो। थोड़ी देर बाद कंहिं दर ते अची बाबा खे सॾु कयो ऐं बाबा हुन सां मिलण लाइ ॿाहिरि हलियो वियो, जेको हिन वक़्त ताईं वापसि नाहे आयो। परेशान न थी मुंहिंजी भेण, रब पाक भलाई कंदो। मां बावल खान जी उताक ते वञा थो, वञी रईस खे थो चवां बाबा सवेर खां गुम आहे। रईस पाण ई जांच करे ॾींदो। काॾे हलिया विया हुयो बाबा? बाबा असांखे त सम्झ में न पियो अचे त असां हाणे आख़िर कयूं छा? बाबा छा थियो आहे तव्हांखे? हीअ शहर तव्हांजो कंहिं कयो आहे? ख़ामोश छो आहियो बाबा? ॿुधायो त आख़िर विया काॾे हुयव? छा ॿुधायां तव्हांखे त काॾे हलियो वियोसि। सुबुह जो जीअं कंहिं दर तां आवाज़ ॾिनो, मां ॿाहिरि निकितुसि त ॿाहिरियां शामिर खान जा माण्हू बीठा हुआ। बाबा दर जे ॿाहिरां अची माण्हू टंगे खणी था वञनि ऐं धमकाए रिश्ते जी घुर करनि था। बाबा तव्हां बि केतिरा सादा आहियो, हिकदमि माठ करे हुन सां गॾु हलिया वियो। जेकॾहिं वञो बि पिया त घर ॿुधाए वञो। हा बाबा अदी सही थी चए, तव्हां हुननि सां गॾु वञण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हां ॿिन्हिनि खे छा थो लॻे मां हुननि सां ख़ुशी सां वियो हुउसि? शामिर खान जा वाठा हथियारनि जे ज़ोर ते मूंखे पाण सां गॾु खणी विया। जेकॾहिं मां हुननि सां वञण खां इनकार कयां हा त हू ज़ालिम मुंहिंजे घर में घिरनि हा। वाह शामिर खान वाह, घर वेठल माण्हुनि खे टंगे खणी था वञनि ऐं हथियारनि जे ज़ोर ते असां ग़रीब मिसकीन माण्हुनि खां रिश्तो था घुरनि। वाह जो कानून आहे शामिर खान जो। मां हुन जाहिल वॾेरे सां शादी कॾहिं बि कोन कंदसि बाबा। जेको असांजे सोट अब्बास जो क़ातिल आहे, छा असां हुन सां रिश्तो जोड़ींदासीं? न बाबा न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। यार ख़बर न आहे पाण सरदार खे छा थियो आहे, सदाईं ख़बर में गुम हूंदो आहे। यार पाण वारे खे इश्क थी वियो थी, सो बि दुश्मन जे ॻोठ जी छोकिरी सां। हाणे हिन खे केरु सम्झाए त असां इश्क नथा करे सघूं, छो त असांजे सिर मथां हर वक़्तु मौत जो सायो हूंदो आहे। कयो दिलि खोले मूं मथां टोकूं कयो। जॾहिं तव्हांखे इश्क थियो न, पोइ मां तव्हांखां पुछंदुसि। वॾा असांखे खुटी न आहे खयूं जो इश्क कयूं। इश्क कबो न आहे दोस्तो, इश्क थी वेंदो आहे ऐं जॾहिं थींदो आहे उन खां पोइ हर पल हर घड़ी पंहिंजे महबूब जी यादि में गुज़रंदी आहे। मूं वॾी कोशिशि कई त खमीसे खां तुंहिंजे लाइ संग वठां। 1000 मिंट जे बावजूद बि अलाए केतिरा मूं माण्हू मोकिलिया आहिनि। मां मिंथू न पर पंहिंजो ॾाढ ॾेखारण जे लाइ कुझु माण्हू बि मोकिलिया आहिनि, उनखे अगवा बि करायो आहे। पर मुंहिंजा सभु कम इहे ईअं राय कान विया।
को भी मकसद तरी न सकियो। मां फिरोज तुझे सामू शर्मसार आया। जेको तू सोचो आ तू समझ न थींदो। बस बाबा बस, तव्हां मुझे करे वधीक परेशान हूँ भी फिरोज खां तव्हां पंहिंजे सियासी ऐं समाजी ज़िंदगी में वॾा परेशान हुयो, वॾो उलझाए छॾियो हुयो फिरोज खान तव्हांखे। पर बाबा अॼु खां पोइ फिरोज जे तरफ़ां तव्हांखे का बि तकलीफ़ कोन मिलंदी बाबा। जेकॾहिं राबेल मूंखे नथी मिले त पोइ मां बि हिते कोन रहंदुसि। मां बि अॼु तुंहिंजो घर ही छॾियो थो वञां बाबा। मूंखे ही माल मिल्कियत ही बंगला गाॾियूं न खपनि बाबा, न खपनि। छो त मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो प्यार ऐं मुंहिंजी चाहत सिर्फ़ु राबेल आहे ऐं राबेल ई रहंदी। मिलिया त मिलजांसि, न त घोरी जान जतन तो बाबा। मां हलाई तो बाबा, मां हलाई। फिरोज फिरोज हे मुझा खुदा, हिन वलीअ जे सदके मुंहिंजूं कयल ख़ताऊं ऐं गुनाह मूंखे माफ़ कर, जेके मूंखां ॼाणे ऐं अनजाणे में थी विया आहिनि। छो त मां हिकु अहिड़ी सूरत जो गुनाहगार बणिजी चुको आहियां जेका बेहद मासूम आहे ऐं हुनखे दुनिया जे जबर, ॾाढ, ज़ुल्म जी का बि ख़बर न आहे मौला। पर छा कयां, मां हुन सूरत खे ॾिसंदे ई हुनजी मासूम अदाउनि जो शिकार बणिजी चुको आहियां ऐं हुनजो एतिरो त गुनाहगार बणिजी चुको आहियां। हाणे त हू मूंखे ॾिसण बि पसंदि नथी करे। काश इन गुनाह करण खां पहिरियां मूंखे मालूम थी वञे हा त मां अहिड़ी नौयत ते पहुचां बि न। हाणे जॾहिं मां सिधे रस्ते ते आयो आहियां त मां हुनखे मनाइण जी कोशिश करे चुको आहियां, पर हू त मूंखे ॾिसण लाइ बि तयारु न आहे। मौला हाणे तोखे ई पारत ते तूं ई सभु कुझु ॾिसी थो। या अल्लाह, मुंहिंजी मदद कर मौला, मुंहिंजी मदद कर।
आखिर छा कयो मूं वटि त का बि मंज़िल नाहे बची मां कहिड़े बि वाटे ते अची पहुतो आहियां जिथे न मंज़िल आहे न मंज़िल जो को बि निशान न सफ़र आहे ऐं न वरी हम सफ़र मां त खाना बदोश थी चुको आहियां जंहिंजो को बि ठिकाणो न हुजे मां पाण खे कहिड़ो लक़ब ॾियां खूनी कातिल या आशिक न मां आशिक त नथो थी सघां छो त आशिक महबूब जे लाइ कुर्बानियूं ॾींदा आहिनि मूं त महबूब जो जुबो ई उजाड़े छॾियो पंहिंजी सज़ा जज़ा जो ताईन बि नथो करे सघां मां आखिर छा कयां मूं वटि त हिकिड़ो ई दर बचियो आहे दुआउनि जो दर या रब तूं ई को रस्तो ॾेखार